नाज़रीन, अवामी तहरीक के मरकजी सदर डॉक्टर रसूल बख्श खासकेली की अगवानी में पार्टी अगवानन ए कारकुनन के वफ़द बहरिया टाउन के मुतासिर गोठन जो दौरो करे मुतासिर गोठाणन से हमदर्दी जो इज़हार किया। उन हवाले से रिपोर्ट किया है मंजूर सोलंकी। अवामी तहरीक के मरकजी सदर डॉक्टर रसूल बख्श खासकेली की अगवानी में मरकज़ कराची और मलीर के अगवानन कारकुनन से गॾिजी बहरिया टाउन मुतासिर गोठन जो दौरो किया। साणस मरकजी नायब सदर एडवोकेट सिजाद चांडियो, जनरल सेक्रेटरी नूर अहमद कात्यार, सिंधियाणी तहरीक की मरकजी अगवान हूर निसा पलीजो लाल जरवार समेत वही तादाद में अगवान और कारकुन गॾु हुआ। इन मौके ते इंडिजीनियस राइट अलायंस के मरकजी अगवान गुलसन कलमती, हफीज़ बलोच पिण गॾु मौजूद हुआ। वफ़द पहिरें नूर मोहम्मद गोठ पहुंची फैजू गबोल के पुट और गोठाणन से मुलाकात कई, जिता वफ़द हादी बख्श दरिया खान कमाल जोखियो पहुतो, जिथे गोठाणन से मुलाकात करे तफ़सील पिण वरता। इन मौके ते दरिया खान और कमाल खान के रवासिन मर्दन और औरतन ॻाल्हाईंदे चयो त बहरिया टाउन गडाप में पोइ छा थियो, काठोड़ एरिया में आयो मुझे बाबा जे पोल्ट्री फार्म में थी। उनमें पोल्ट्री फार्म तकरीबन 14 खां 15 पोल्ट्री फार्म हुआ, 4 खूह हुआ पानी जा, उनमें कवाटर हुआ 15 खां 16 कवाटर हुआ, सब मस मार करे छॾियाऊं। जमा कमाल खान जी खुद ज़मीन ते बहरिया टाउन हेवी मशीनरी पुलिस से गॾु ऐं संदसि नफ़री से गॾु आई आहे ऐं उन्हनि सां गॾु असांजा मर्द जीअं ई निकिता उन्हनि खे चवनि था त असांखे कहिड़े बि तरीक़े सां हीअ ज़मीन खपे थी त खपे थी। इन जो मतिलबु त अवां लाइ कोई रिआयत न आहे ऐं इन्हनि में कोई इंसानियत न आहे। बहरिया जो हमिलो तक़रीबन 1200 हुआ, असां इहे गोटाणे 150 हुआसीं। पोइ इहा असां मज़ामत कईसीं, पथराव कयोसीं, पोइ असां मथां स्टेट फायर कयूं। इहे पुलिस उन्हनि में सादे देसम हुई मिलियल, पोइ असां मथां इहे फायरिंग कयूं। पोइ गोठाणा ॻरी माण्हू डिॼिया तो कोई पोयां अचिया, के अॻियां विड़िया, पोइ 4 माण्हू असांजा ज़ख़्मी थिया। पोइ उन्हनि खे बदी मोबाइलनि में विझी खणी विया। तक़रीबन असांजा हींअर 7-8 ॾींहं में आया, चारों तरफ़ बाउंड्री कई, रस्ता बंदि कया विया। हिते साम्हूं तव्हां ॾिठा हूंदा, इतने तकरीबन 15 घर हुन साइड अचन था। बहरिया वारनि चयो असां मथां खां आर्डर हितां रस्तो कढी वेंदासीं। पुलिस SHO गॾा पोइ हुन सां गॾु जैं बाद अवामी तहरीक के मरकजी वफ़द समूरन गोठन जो जायज़ो वरतो। दौरे दौरान अवामी तहरीक के मरकजी अगवानन आवाज़ TV से ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया। ज़बरदस्त कम कयो है, अड़े ही तरीक़े से जेकॾहिं तव्हीं बीठा रहा ऐं मुक़ाबलो कंदा रहा तो सॼी सिंध अवां सां गॾु हूंदी। अॼु भी तव्हां सां सिंध गॾु आहे। 4 मई 2018 ते सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में वाज़े लफ़्ज़नि में लिखियो आहे त जेका ज़मीन बहरिया टाउन के हवाले कई वई आहे सा गैर कानूनी है, गैर शरई है, कंहिं भी कानून तहत इहो फ़ैसिलो जायज़ करार नथो ॾेई सघिजे। तमामु वॾो ज़ुल्म थियो आहे, वॾो कहर थियो आहे। सिंध जूं ज़मीनूं भुॻड़नि जे पुठिते विकामी वयूं। जॾहिं सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो थियो त इहे ज़मीन खे भाॻियुनि खे ॾिनियूं वञनि, भाॻियुनि खे ॾियण जे बदिरां हाणे ज़मीन खे वरी ॿीहर विकियो पियो वञे। असांजे ॿेटनि ते कब्ज़ो कयो वियो ऐं असांजा जेके वॾा शहर हुआ उन्हनि ते हुननि आहिस्ते आहिस्ते कब्ज़ो करे सिंधियुनि खे अक़लियत में आंदो। हाणे जेके बाक़ी रहिया असांजा ॻोठ उन्हनि ते कब्ज़े करण जूं तयारियूं हे बिल्कुलु कनि पिया। असीं सभु सिंधी माण्हू हिननि जो साथ ॾियण लाइ तयार हूं, छो त हीअ रुॻी पट हिननि जा कोन्हनि, हीअ सभु असांजी गॾियल मिल्कियत आहे ऐं असां सभिनि खे गॾिजी हिननि जो साथ ॾियूं। हिननि चयो त हथे ख़ाली गोठाणनि ते सिधियूं गोलियूं हलाइण ज़ुल्म जी इंतहा आहे। हिननि चयो त अवामी तहरीक हर दौर में ज़ुल्म ऐं सिंध ख़िलाफ़ साज़िशनि ख़िलाफ़ मैदान अमल में रही आहे। हिन भेरे बहरिया जे ज़ालिम मालिक ऐं उनजी पुठ भराई कंदड़नि क़ुवतनि ख़िलाफ़ हर ॻोठ में वञी माण्हुनि सां गॾिजी जदोजहद करे रहिया आहियूं। कैमरामैन अब्दुल लतीफ़ बुगियो सां गॾु मंजूर सोलंकी, आवाज़ TV गॾा।